खैर नाज़रीन, शिकारपुर में अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त 12 रबीउल अव्वल की मुनासिबत सां मरूफ समाजी अगवान हाजी मोहम्मद नवाज़ मारफानी ऐं सोशल एक्टिविस्ट ऐं सहाफ़ी मीर अहमद नवाज़ मारफानी की मेज़बानी में मारफानी हाउस बाईपास शिकारपुर ते सरवर कौनैन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासादत के सिलसिले में एक अहम ऐं पुरवकार तकरीब मुनाकिद कई वई, जैमें नातख़्वानन ऐं उलमा इकराम आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में नातूं पढ़ियूं ऐं तकरीरूं कयूं। तकरीब में मिलाद शरीफ के सिलसिले में ख़ुसूसी तौर ठहिरायल केक पिणु कटियो वियो। उन मौके ते सिंध अबड़ा वेलफेयर एसोसिएशन सावा सिंध जो सदर ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो ऐं ज़िले शिकारपुर जा उहिदेदार निसार अहमद अबड़ो, समंदर अली अबड़ो, मोहम्मद बख्श अबड़ो भी मौजूद हुआ। जॾहिं त मारूफ लेखक ऐं कालम निगार नसीम बुखारी, फज़लुल्लाह नूरानी, एंकर पर्सन ऐं तजिया निगार कमांडो पावर समेत समें दोस्त अहबाबन ऐं वॾी तइदाद में शहरनि शिरकत कई। जी नाज़रीन, अवां खे ख़बर जा तफ़सील ॾींदा था हलूं त शिकारपुर शहर में मारूफ समाजी अगवान हाजी मोहम्मद नवाज़ मारफानी ऐं सोशल एक्टिविस्ट ऐं सहाफ़ी मीर अहमद नवाज़ मारफानी की मेज़बानी में मारफानी हाउस बाईपास शिकारपुर ते मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में एक अहम ऐं पुरवकार तकरीब मुनाकिद कई वई है, जैमें नातख़्वानन ऐं उलमा इकराम आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में नातूं पढ़ियूं आहिनि ऐं तकरीरूं कयूं आहिनि। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त तकरीब में मिलाद शरीफ के सिलसिले में ख़ुसूसी तौर ठहिरायल केक पिणु कटियो वियो। उन मौके ते शहरनि वॾे तइदाद में सियासी समाजी अगवाननि ने तकरीब में शिरकत करे पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के सलामी पेश कई ऐं संदन जे विलादत बासादत के सिलसिले में ख़ुशीअ जो इज़हार कियो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर बाईपास ते मीर अहमद नवाज़ मारफानी ऐं मोहम्मद नवाज़ मारफानी जी मेज़बानी में एक अहम ऐं पुरवकार तकरीब थी आहे। मिलाद जी मौसम घर